अमरीका ऐं इसराइल ईरान ते कयल हमला कया आहिनि। तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धमाका कया विया। तेहरान जे मेहराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मिसाइल किराया आहिनि। इसराइल ऐं अमरीका जे हमलनि सबबि ईरान में 10 खां वधीक शागिर्दियाणियुनि समेत 24 ॼणा शहीद थी विया। अमरीका ऐं इसराइल ईरान पारां ईरान जे शहर अस्फ़हान, तबरेज़, कम, लोहिस्तान, करमानशाह, किर्ज ऐं ॿियनि शहरनि में बि धमाका कया विया आहिनि। ईरान जे मीनाब वारे इलाइक़े में छोकिरियुनि जे स्कूल ते मिसाइल हमलो कयो वियो, जंहिं जे नतीजे में 10 खां वधीक शागिर्दियाणियुनि समेत 24 ॼणा शहीद थी विया आहिनि। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त ईरान खां हमले जे ख़तरे सबबि अॻुवाट हमला शुरू कया विया आहिनि, पर ॾही मीडिया मुताबिक़ अमरीकी बहरी जहाज़ मां हमला कया पिया वञनि। इसराइली हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। ईरानी मीडिया मूजिबि 7 मिसाइल ईरानी सदारती महल ऐं सुप्रीम लीडर ख़ामनाई जे कंपाउंड जे वेझो किराया ऐं हमलनि में केतिरनि ई शहरनि जे ज़ख़्मी थियण जा इतला पिणु अची रहिया आहिनि। हमले खां पोइ ईरान पंहिंजूं हवाई हदूं बंदि करे छॾियूं आहिनि।